सिंध में अॼु खां छंछर ऐं आचर ते कारोबार बंदि रहंदो। 2 ॾींहनि में सेरी खां 6 वॻे ताईं कारोबार जी इजाज़त ॾिनी वई आहे। कराची जे वापारियुनि सिंध हुकूमत जो फ़ैसिलो रद्द करे छॾियो। वापारी अॻवाननि चयो आहे त रोज़ानो वक़्तु तब्दील करण सां कारोबार मुतासिर थी रहियो आहे। रमज़ान दौरान राति जो कारोबार करण जी इजाज़त ॾिनी वञे। सिंध हुकूमत कोरोना वायरस सूरतहाल खे नज़र में रखंदे सूबे में हफ़्ते जा 2 ॾींहं छंछर ऐं आचर कारोबार बंदि रखण जो फ़ैसिलो कयो आहे। कराची जे वापारियुनि सिंध हुकूमत जो फ़ैसिलो रद्द कंदे अॼु कारोबार खोलण जो ऐलान करे छॾियो। वापारियुनि जो चवणु आहे त ईद लाइ अरबे रुपयनि जो सामान ख़रीद कयो आहे। राति जे वक़्तु कारोबार खोलण जी इजाज़त ॾिनी वञे। सिंध हुकूमत सियासी समाजी ऐं रांदियुनि जी सरगर्मियुनि ते बि मुकमल पाबंदी हणी छॾी आहे। होटल अंदरि वेही खाधो खाइण ते बि पाबंदी रहंदी। ख़ैरुखा जे मुताबिक़ होटल खां खाधो घुराइण लाइ इफ़्तार खां राति 12 वॻे ताईं खाधो घुराइण जी इजाज़त हूंदी। होम डिलीवरी ऐं टेक अवे ते सहरी ताईं छूट हूंदी। ॿिए पासे सिंध हुकूमत मोटरवे, हाईवेज़, अहम शाहराउनि, रेलवे स्टेशननि ऐं ॿियनि अहम हंधनि ते 60 ॾींहनि लाइ धरणनि, जुलूसनि ऐं एहतिजाजनि ते पाबंदी हणी छॾी आहे।